हुन कुंवार सां ॿधल पलवनि खे तलवार सां कटे जंग में सिर ॾेई छॾियो। शहीद दोदे सूमरियल पंहिंजी जान घोरींदड़ घोट अड़मोट जी कहाणी आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। पंहिंजनि दोस्तनि साथियुनि भाउरुनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। हासू सोढो पंहिंजी शादीअ जे राति कुंवार सां पलव ॿधी वेॾीअ जा फेरा ॾेई रहियो हो त ओचितो खेसि कंहिं माण्हूअ रड़ करे चयो, हे हासा, तुंहिंजे दोस्त ते दिल्लीअ जे बादशाह फौज कशी कई आहे, फौज वठी काहे करे आयो आहे ऐं तूं हिते वेठो सुहाग राति माणण जूं तयारियूं करी। इहो ॿुधंदे हू बिना कंहिं सोच वीचार जे वेॾीअ जा फेरा अध में छॾे कुंवार सां ॿधल पलवनि खे तलवार सां कटे वञी जंग जे मैदान ते पहुतो ऐं धारे लश्कर जो मुक़ाबिलो कंदे पंहिंजो सिर घोरे छॾियईं। इहो हासू सोढो केरो जंहिंजी बहादुरी जो सिंध अॼु बि एतिराफ़ करे थी। सिंध में सूमरा राज 10,011 ईस्वीअ खां 1351 ईस्वीअ ताईं रहियो। हिन दौर जी सिंध जे तारीख़ में वॾी अहमियत रही आहे। अरबन जे 3 सदियुनि जे गैर सिंधी राज खां पोइ सूमरनि जे सूरत में सिंध खे पंहिंजो राज मिलियो हो, पंहिंजो देसी राज मिलियो हो, जंहिं दौर जा सिंधी समाज, ज़बान, अदब ऐं सकाफ़त ते गहरा असर पिया हुया। सिंध जे नामियारे मुहक़िक़ M.H. पंवर मूजिब सिंध जी तारीख़ में सूमरनि जो दौर इन करे अहम आहे जो हिन घराणे सिंध ते 340 साल हुकूमत कई। एतिरो वक़्तु शायदि सॼी दुनिया में को राज घराणो हुक्मरान रहियो हुजे। सिंध ते सूमरा हुक्मराननि जे दौर में सिंध केतिरनि ई बहादुर किरदारनि खे जनम ॾिनो, जिन में हासू सोढो बि हिकु। शायदि अॼु जो नौजवान नस्ल उनखे न सुञाणंदो हुजे। हासू सोढो संदसि नालो पंहिंजे वतन तां सिर घोरण वारनि बेडरपन इंसाननि में ॻणियो वेंदो आहे। हासू सोढो सिंध जे मुहबे वतन हाकिम दोदे सूमरे जो पगमट यार हो। जॾहिं दिल्ली जे हाकिम इलाउद्दीन खिलजी दोदे जे भाउ चनेसर जे चवण ते सिंध ते काह करे आयो ऐं दोदे सूमरे जे लश्कर ते जंग मुसलत कई। उन वक़्तु हासू सोढो दोदे जो दोस्त ज़िले उमरकोट जे शहर शोर खां 5 किलोमीटर ओलह तरफ़ हिक ॻोठ में रहंदो हो। रवायत आहे त संदसि जनम पिणु इन ई ॻोठ में थियो हो। इहो ॻोठ पोइ अॻिते हली संदसि नाले पुठियां हासे सर सजण लॻो, जिते अंग्रेज़ दौर में रेलवे स्टेशन क़ाइमु कई वई, जेका अॼु बि संदसि नाले सां मनसूब आहे। हासू सोढो पंहिंजे राज भाग वारो शख़्स हो। थर वारे इलाइक़े में सोढा अक्सरियत में रहंदा हुआ, जेकी असर रसूख वारा हूंदा हुआ। थर ऐं उमरकोट वारे इलाइक़े में सूमरनि खां पोइ वारे दौर में सोढनि जी हुकूमत पिणु रही। दोदे ख़िलाफ़ संदसि भाउ चनेसर जे चुर्च ते जॾहिं दिल्लीअ जूं फ़ौजूं सिंध जे लाड़ वारे खिते में पहुतियूं, उन वक़्तु हासू सोढो पंहिंजे शादीअ जी राति समाजी रस्मुनि हेठि कुंवार सां पलव ॿधी वेॾीअ जा फेरा ॾेई रहियो हो। ॼानी मौजूद हुया। ओचितो को माण्हू काज में दाख़िल थिए थो, खेसि रड़ करे चए थो, ए हासा, तुंहिंजे दोस्त दोदे सूमरे ते दिल्लीअ जो बादशाह फौज वठी काह करे आयो आहे ऐं तूं हिते वेठो सुहाग राति माणण जूं तयारियूं करी। हासू सोढो सिंध जो सपूत ऐं दोदे जो दिली दोस्त हो। मथिस दोदे ते दुश्मन जे हमले वारी ख़बर विंज वांगुरु कड़की पई ऐं हासे सोढे धरती माउ सां अज़ली मुहबत जो भरम रखण लाइ बिना कंहिं सोच वीचार जे वेॾीअ जा फेरा अध में छॾे कुंवार सां ॿधल पलवनि खे तलवार सां कटे
पंहिंजे वनीअ माल्हा खे मिठी ॾेई चयो, प्यारी जेरो मोटिस त मिलंदासीं, न त घोरी जान सिंध। ईअं चई पोइ हासू सोढो राति जे पेट में पंहिंजे बहादुर साथियुनि जो वॾो सथ वठी जंग जे मैदान में वञी पहुतो, पंहिंजी दिली दोस्त दोदे सूमरे सां मिलियो ऐं वॾी बहादुरीअ सां दिल्ली जे हमलेआर फ़ौजनि जो मुक़ाबिलो कंदे जंग जे मैदान ते पंहिंजो सिर घोरे छॾियो। सिंध जा माण्हू अॼु बि हासू सोढे ते फ़ख्रु कंदा आहिनि। हू सिंध जो हीरो हुयो। सिंध संदसि ते अॼु बि नाज़ करे थी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।